जी त अॼु 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। उन हवाले सां असां हिकु मैसेज ज़रूरु ॾियणु चाहींदासीं त जीअं त असांजी सिंध जी तालीम बिल्कुलु पुठिते पयल आहे, त उस्ताद जेको आहे पंहिंजी ज़िमेदारी सही तरह सां निभाइनि था। त इन्हनि सां गॾोगॾु गवर्नमेंट जी बि ज़िमेदारी थिए थी त जेके असांजा गवर्नमेंट स्कूल्स बंदि पयल आहिनि उन्हनि खे फौरी तौरु खोलियो वञे ऐं जिथे बिल्डिंग्स मौजूदु न आहिनि, ज़बून हालत में बिल्डिंग्स आहिनि, उन्हनि बिल्डिंग खे रिपेयर करायो वञे ऐं जिथे ज़मीन ते ॿार तालीम हासिलु कनि था त उन्हनि खे फर्नीचर फौरी तौर ते मुहैया कयो वञे। जीअं असांजी सिंध जी जेका तालीम पोइते पयल आहे उनखे असां सही तरह सां अॻिते आणे सघूं। ऐं जेका उस्तादनि खे बि असां इहो चवंदासीं त अॼु जे ॾियारे जे हवाले सां उन्हनि खे असां सलाम पेश कयूं था ऐं गॾोगॾु असां इहो बि चवंदासीं त तव्हां जेके डॉक्टर, वकील, इंजीनियर्स पैदा कया आहिनि उन्हनि जे लाइ असां तव्हांजा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं असां तव्हांखे बेटा पेश कयूं था। पर जेके ईंदड़ असांजो जेको मुस्तक़बिल आहे उहो बि तव्हांजे हथ में आहे, उन्हनि खे बि तव्हांखे संभालणो आहे। त जेके असांजा उस्ताद जेके घरनि में वेही करे पघारूं हासिलु कनि था उन्हनि खे खपे त पंहिंजी जेका सही तरह ड्यूटी